क़बूल। हाणे खून जो बदिलो खून सां वठिबो। पोइ भल सरदार ख़ान मूंखे भाई जे फंदे ते चाढ़े छॾे। वाइदो सोची सम्झी कयो। किथे ईअं न थिए जो सुभाणे तव्हां वाइदे ख़िलाफ़ी कयो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 ऐं 256 क़िस्त में अवां ॾिसंदा त रबन कमीने कमाल ख़ान खे ॻिचीअ में ज़ंजीरूं पाराए सॼे ॻोठ में रिछ कुते जी मेल कराईंदो। जी हा नाज़रीन, मतिलबु जीअं रिछ जे मथां कुतो हमिलो कंदा आहिनि, ईअं ई कमीने कमाल ख़ान जे मथां रबन कुतनि जो हमिलो कराईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान वॾा ई ज़ुल्म कया, पर उन सां गॾु ओठे जहिड़े शैतान बि का कसर न छॾी। कमाल ख़ान ऐं ओठे गॾिजी रबन जे भाउ मज़लूम राणे खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो, घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। अकेलो करे रबन जे भाउ राणे खे अकेलो ऐं हीणो सम्झी, लाचार सम्झी 8 कुतनि गॾिजी हुनखे घुटा ॾेई मारे छॾियो। अहिड़ा त हुन वीचारे खे रांबूटा ऐं घुटा ॾिना विया जीअं हिकु शींहं जे मथां केतिरनि ई कुतनि जो हमिलो थींदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी एपिसोड 255 ऐं 56 में छा थींदो? छा रबन पंहिंजी भेण पठाणीअ खे कमाल ख़ान जे घरां बाआसानी वठी ईंदो, या कमाल ख़ान खे उते ज़ंजीरुनि में क़ैद करे जकड़े उनजो हशर ख़राब करे पोइ पठाणीअ खे हुतां वठी ईंदो? जॾहिं त अवां 255 एपिसोड जो ट्रेलर बि ॾिठो, जंहिंमें कमाल ख़ान पठाणीअ खे भाउ सां मिलण जी इजाज़त कोन पियो ॾिए, बदिले में पठाणी खे चमाट बि हईं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ 255 ऐं 56 एपिसोड में अवां ॾिसंदा त कमीने कमाल ख़ान खे ॻिचीअ में सोढ़ो रसो विझी रबन सॼे ॻोठ में कुते जीअं गीलींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में वॾा ई ज़ुल्म कंदड़ मीरा ऐं मज़लूम राणे जे मथां केतिरा ई दर्दनाक उनखे आज़ाब ॾींदड़ कमाल ख़ान जो हाणे तमामु जल्द अंत थींदो। नाज़रीन, कमाल ख़ान ई न पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़ा शैतान ऐं ग़ुलाम जहिड़ा दलाल बि ज़िंदा आहिनि। इन्हनि ज़ालमनि जो आख़िर अंत कॾहिं थींदो? ॿी तरफ़ रईस गफ़ार ख़ान ग़रीबनि ऐं मिसकीननि जो हमदर्द, जंहिंजे मथां कमाल ख़ान भलो साईं खणी करे साख ॾिनी त ओठे खे फासाइण में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रईस गफ़ार ख़ान जा हथ आहिनि, ऐं सॼे ॻोठ वारा रईस गफ़ार ख़ान खे ॾोही सम्झी वेठा आहिनि। पर रईस गफ़ार ख़ान ग़रीबनि मिसकीननि जो हमदर्द आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड ॾिसण खां पोइ पक थी वई आहे त हीअ ड्रामो वधि में वधि 260 एपिसोड ताईं हली सघंदो, छाकाणि त हिन ड्रामे जो तमामु घणो जल्द अंत थियण वारो आहे। हीअ ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। रबन जेकॾहिं कमीने कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान ऐं ग़ुलाम जहिड़े दलाल खे मारे छॾींदो, त पोइ हिन ड्रामे जो हलणु अॻिते कहिड़े कम जो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा छंछरु ऐं आचर ते सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में अवां जे मनपसंद अदाकार आज़म मेंगल बतौर रबन जो किरदारु तमामु ख़ूब निभायो। उन सां गॾु मीरा रिमशा शहज़ादी बि तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई, ऐं इन सां गॾोगॾु सोनू पठाणी बि तमामु भली अदाकारी कई, ऐं राणो अज़ीज़ कंबराणी संदसि भाउ जे किरदार में ज़बरदस्त परफॉर्मेंस करे चुको आहे। पर अज़ीज़ कंबराणी जो मरण वारो सीन तमामु ॾुखियो ऐं दर्दनाक सीन हुयो, ऐं इन सां गॾोगॾु रईस गफ़ार ख़ान सिंध जो लेजेंड अदाकार बहितरीन परफॉर्मेंस जो मालिक आहे। उन सां गॾोगॾु न्यू टैलेंट नओं अदाकार कमाल ख़ान जहिड़ो एॾो लीड किरदारु करण वारो शख़्स अहमद अली शेख भी तमामु ज़बरदस्त किरदारु कयो आहे। पूरे ॾेह में, ना सिर्फ़ु ॾेह तोड़े पर ॾेह में जिथे भी सिंधी ॿोली ॼाती ऐं सुञाती वेंदी आहे, उते कमाल ख़ान खे
बतौर कमीने कमाल ख़ान जे नाले सां सुञातो वेंदो आहे। इहो ई वॾो एज़ाज़ आहे जो हुन अहिड़ो गुंडे जो विलियन जो किरदारु अदा कयो जो माण्हू हुनखे एज़ाज़ में कमीनो कमाल ख़ान चवण लॻा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में अव्हां ॾिसंदा रब्बन कमीने कमाल ख़ान खे ज़ंजीरुनि में जकड़े ॻीचीअ में रसो विझी सॼे ॻोठ में चकर हणाईंदो ऐं रईस गफ़ार ख़ान सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं इहो ऐलान कंदो त जंहिंजो बि कमाल ख़ान ॾे पाव पलांद आहे उहो पंहिंजो पूरो करे सघे थो। रईस गफ़ार ख़ान ऐं विच में पठाणीअ जे दौरान कुझु जेॾहिं पठाणी पंहिंजे भाउ जो मुंहुं ॾिसण लाइ इजाज़त घुरी त कमाल ख़ान उनखे इनकार कयो, अंदरि बंदि करण जी कोशिशि कई ऐं चमाट बि हईं। लेकिन रबन जॾहिं कमाल ख़ान वटि पुॼे थो त कमाल ख़ान खे बंदूक जी ज़ोर ते यरग़माल थो बणाए, ज़ंजीरुनि में जकड़े कमरे में बंदि करे रईस कमाल ख़ान खे पठाणी खे रबन वठी थो अचे। 55 एपिसोड में रबन पंहिंजी भेण पठाणी खे वठी ईंदो ऐं उनखां पोइ 56 एपिसोड में वञी कमाल ख़ान जे मथां तशद्दुद कंदा। कमाल ख़ान उहो रहसन ऐं ज़ालिम कमीनो इंसान जंहिं मीरा जे मथां वॾा ज़ुल्म कया, जंहिं रबन जे भाउ राणे खे बि मारे छॾियो ऐं उन्हनि सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान ऐं ग़ुलाम जहिड़ो दलाल। ज़हर ज़िंदगी ड्रामे जा ही टे किरदार वॾा ई गंदा किरदार आहिनि, ॾाढा किना किरदार आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी एपिसोड में अव्हां ॾिसंदा रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ कमाल ख़ान खे ॻीचीअ में रसो विझण जी रबन खे इजाज़त ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्तुनि में अव्हां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान रबन जे साम्हूं सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं रबन खे इजाज़त ॾींदो त कमाल ख़ान खे सिधा फायर हणी मारे छॾ ऐं पंहिंजे भाउ राणे जो पलांद पूरो कर। ना सिर्फ़ु रबन खे पर सभिनी ॻोठ वारनि खे इहा इजाज़त ॾींदो त तव्हां बि जेकॾहिं कमाल ख़ान खां पाव पलांद वठणु चाहियो पिया, अव्हांखे बि पूरो पूरो हक़ु आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जो त ईअं अंत थींदो, पर छा ओठे जहिड़ो शैतान आसानीअ जी मौत मरंदो या ओठे खे बि कुते जीअं मारियो वेंदो? ॿी तरफ़ ग़ुलाम जहिड़ो दलाल बि हिन ड्रामे में ज़िंदा आहे जेको कॾहिं कंहिं वटि कॾहिं कंहिं वटि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ग़ुलाम बि का कसर न छॾी रबन सां दुश्मनी निभाइण में। मीरा ऐं रबन जे विच में ग़ुलाम जहिड़े दलाल पैसनि जी एॾी त वॾी दीवार बीहारी जो कॾहिं रबन वीचारो कमाल ख़ान सां मुंहुं पियो अटकाए त कॾहिं वरी ओठे जहिड़े शैतान सां। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्त 255 में अव्हां ॾिसंदा रबन पंहिंजे दुश्मन कमाल ख़ान सां कहिड़ो हशर थो करे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो, ज़बरदस्त ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजूं 7 क़िस्तूं हली चुकियूं आहे। ड्रामो 8 एपिसोड ॾिसण जे लाइ असांजी HD TV ते ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हीअ ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी हलंदो छंछरु ऐं आचर ते। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। रबन आज़म जान मेगल जेको कादन कबूतरी जो किरदारु अदा करे थो ऐं मीरा रिमशा शहज़ादी जेका ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में रूबीअ जो किरदारु अदा करे थी। ऐं इन सां गॾोगॾु अकबर उतरादी कांडेरे व्याजखोर जो किरदारु अदा करे पियो ऐं आशिक़ नवाज़ फ़नकार फटाके जो मतिलबु वल्लू बलोच जो किरदारु अदा करे पियो ऐं महबूब शेख कमाल ख़ान जो किरदारु अदा करे पियो। मोहब कुरैशी बतौर सागर जो किरदारु अदा करे पियो ऐं इन सां गॾोगॾु उस्ताद अहमद अली दायो जेको कादन कबूतरी जे पीउ रबन जो किरदारु अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जे पीउ जो किरदारु उस्ताद गुल मुनीर गुल जेको सरदार ख़ान जो किरदारु अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु सिंध जा लेजेंड ऐं न्यू टैलेंट अदाकार शामिल आहिनि। हिन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। नाज़रीन, हिकु अव्हांखे ॿी ॾाढी आहे त ख़बर ॾुख जी जो ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो अनक़रीब 260 एपिसोड ते वाइंड अप थी वेंदो, मतिलबु पंहिंजी पुॼाणी ते पुॼी वेंदो। जी हा नाज़रीन, तमामु जल्द हाणे रबन
पठाणी गॾिजी कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदा। हाणे कमाल ख़ान सां का बि रखत कोन कंदा, छो त कमाल ख़ान उहो वासींग ऐं कारीगर खपुर नांग आहे जंहिं ते कॾहिं बि एतबार नथो करे सघिजे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आज़म मैंगल बतौर रबन जे किरदार में पूरी सिंध, बल्कि सिंध छा ॾेह तोड़े परॾेह में जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई ॿुधी वेंदी आहे त आज़म मैंगल बतौर रबन जे किरदार सां अलाए केतिरा ई माण्हू कमेंट कंदा आहिनि त ज़बरदस्त परफॉर्म्स करे रहियो आहे। असांखे रबन जी अदाकारी, राणे जी अदाकारी तमामु घणी वणंदी आहे। रबन ऐं राणे जी जोड़ी खे छिनण वारो शख़्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमीनो कमाल ख़ान आहे। कमाल ख़ान जो कॾहिं अंत थींदो, कमाल ख़ान कॾहिं मरंदो, कमाल ख़ान जी कॾहिं ज़िंदगी खुटंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कॾहिं रबन पंहिंजी मीरा जहिड़ी मज़लूम जो हिसाब बराबरि कंदो, कॾहिं मज़लूम रबन जे भाउ राणे जो हिसाब बराबरि कंदो, कॾहिं रबन पलांद कंदो पंहिंजे भाउ ऐं मीरा जो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जे मथां बि कमाल ख़ान वॾा ज़ुल्म करे छॾिया। ही कमाल ख़ान उहो कारीगर, वासींग ऐं खपुर नांग आहे जंहिंखे असां कमीनो कमाल ख़ान बि वॾी ख़ुशी सां चवंदा आहियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 एपिसोड ऐं 256 एपिसोड तमामु ज़बरदस्त आहे। दोस्तों, हिन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ॾिसण जे लाइ असांजी HD TV यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़। वाइदो सोची समझी कयो, किथे ईअं न थिए जो सुभाणे तव्हां वाइदे ख़िलाफ़ी कयो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 ऐं 256 क़िस्त में अव्हां ॾिसंदा त रबन कमीने कमाल ख़ान खे ॻीचीअ में ज़ंजीरूं पाराए सॼे ॻोठ में रिछ कुते जी मेल कराईंदो। जी हा नाज़रीन, मतिलबु जीअं रिछ जे मथां कुतो हमलो कंदा आहिनि, ईअं ई कमीने कमाल ख़ान जे मथां रबन कुतनि जो हमलो कराईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान वॾा ई ज़ुल्म कया, पर हुन सां गॾु ओठे जॾहिं शैतान बि का कसर न छॾी। कमाल ख़ान ऐं ओठे गॾिजी रबन जे भाउ मज़लूम राणे खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो, घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो। अकेलो करे रबन जे भाउ राणे खे अकेलो ऐं हीणो सम्झी, लाचार सम्झी 8 कुतनि गॾिजी हुनखे घुटा ॾेई मारे छॾियो। अहिड़ा त हुन वीचारे खे रांबूटा ऐं घुटा ॾिना विया जीअं हिकु शींहं जे मथां केतिरनि ई कुतनि जो हमलो थींदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी एपिसोड 255 ऐं 56 में छा थींदो? छा रबन पंहिंजी भेण पठाणीअ खे कमाल ख़ान जे घरां बआसानी वठी ईंदो, या कमाल ख़ान खे उते ज़ंजीरुनि में क़ैद करे जकड़े उनजो हशर ख़राब करे पोइ पठाणीअ खे हुतां वठी ईंदो। जॾहिं त अव्हां 255 एपिसोड जो ट्रेलर बि ॾिठो, जंहिंमें कमाल ख़ान पठाणीअ खे भाउ सां मिलण जी इजाज़त कोन पियो ॾे, बदिले में पठाणी खे चमाट बि हई। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ 255 ऐं 56 एपिसोड में अव्हां ॾिसंदा त कमीने कमाल ख़ान खे ॻीचीअ में सोढ़ो रसो विझी रबन सॼे ॻोठ में कुते जीअं गीलींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में वॾा ई ज़ुल्म कंदड़ मीरा ऐं मज़लूम राणे जे मथां केतिरा ई दर्दनाक उनखे आज़ाब ॾींदड़ कमाल ख़ान जो हाणे तमामु जल्द अंत थींदो। नाज़रीन, कमाल ख़ान ई न पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़ा शैतान ऐं ग़ुलाम जहिड़ा दलाल बि ज़िंदा आहिनि। इन्हनि ज़ालमनि जो आख़िर अंत कॾहिं थींदो? ॿी तरफ़ रईस गफ़ार ख़ान ग़रीबनि ऐं मिसकीननि जो हमदर्द, जंहिंजे मथां कमाल ख़ान भलो साईं खणी करे साख ॾिनी त ओठे खे फासाइण में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रईस गफ़ार ख़ान जा हथ आहिनि ऐं सॼे ॻोठ वारा रईस गफ़ार ख़ान खे ॾोही सम्झी वेठा आहिनि। पर रईस गफ़ार ख़ान ग़रीबनि मिसकीननि जो हमदर्द आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड ॾिसण खां पोइ पक थी वई आहे त हीअ ड्रामो वधि में वधि 260 एपिसोड ताईं हली सघंदो,
छाकाणि त हिन ड्रामे जो तमामु घणो जल्द अंत थियण वारो आहे। हीउ ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। रबन जेकॾहिं कमीने कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान ऐं ग़ुलाम जहिड़े दलाल खे मारे छॾींदो त पोइ हिन ड्रामे जो हलणु अॻिते कहिड़े कम जो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा छंछरु ऐं आचर ते सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हांजे मनपसंद अदाकार आज़म मेगल बतौर रबन जो किरदारु तमामु ख़ूब निभायो। उन सां गॾु मीरा रिमशा शहज़ादी बि तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई ऐं इन सां गॾोगॾु सोनू पठाणी बि तमामु भली अदाकारी कई ऐं राणो अज़ीज़ कंबराणी संदसि भाउ जे किरदार में ज़बरदस्त परफॉर्मेंस करे चुको आहे। पर अज़ीज़ कंबराणी जो मरण वारो सीन तमामु ॾुखियो ऐं दर्दनाक सीन हुयो ऐं इन सां गॾोगॾु रईस गफ़ार ख़ान सिंध जो लेजेंड अदाकार बहितरीन परफॉर्मेंस जो मालिक आहे। उन सां गॾोगॾु न्यू टैलेंट नओं अदाकार कमाल ख़ान जहिड़ो एॾो लीड किरदारु करण वारो शख़्स अहमद अली शेख भी तमाम ज़बरदस्त किरदार किया है। पूरे ॾह में ना सिर्फ ॾह तोड़े परॾेह में जिथे भी सिंधी बोली जाती है सुञाती वेंदी है उते कमाल ख़ान के बतौर कमीने कमाल ख़ान जे नाले सां सुञातो वेंदो आहे। इहो ई वॾो एज़ाज़ आहे जो हुन अहिड़ो गुंडे जो विलन जो किरदारु अदा कयो जो माण्हू हुनखे एज़ाज़ में कमीनो कमाल ख़ान चवण लॻा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में अव्हां ॾिसंदा रबन कमीने कमाल ख़ान खे ज़ंजीरुनि में जकड़े ॻीचीअ में रसो विझी सॼे ॻोठ में चकर हणाईंदो ऐं रईस गफ़ार ख़ान सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं इहो ऐलान कंदो त जंहिंजो बि कमाल ख़ान ॾे पाव पलांद आहे उहो पंहिंजो पूरो करे सघे थो। रईस गफ़ार ख़ान ऐं विच में पठाणीअ जे दौरान कुझु जेॾहिं पठाणी पंहिंजे भाउ जो मुंहुं ॾिसण लाइ इजाज़त घुरी त कमाल ख़ान उनखे इनकार कयो, अंदरि बंदि करण जी कोशिशि कई ऐं चमाट बि हई। लेकिन रबन जॾहिं कमाल ख़ान वटि पुॼे थो त कमाल ख़ान खे बंदूक जी ज़ोर ते यरगमाल थो बणाए, ज़ंजीरुनि में जकड़े कमरे में बंदि करे रईस कमाल ख़ान खे पठाणी खे रबन वठी थो अचे। 55 एपिसोड में रबन पंहिंजी भेण पठाणी खे वठी ईंदो ऐं उन खां पोइ 56 एपिसोड में वञी कमाल ख़ान जे मथां तशद्दुद कंदा। कमाल ख़ान उहो रहसन ऐं ज़ालिम कमीनो इंसान जंहिं मीरा जे मथां वॾा ज़ुल्म कया, जंहिं रबन जे भाउ राणे खे बि मारे छॾियो ऐं उन्हनि सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान ऐं ग़ुलाम जहिड़ो दलाल। ज़हर ज़िंदगी ड्रामे जा ही टे किरदार वॾा ई गंदा किरदार आहिनि, ॾाढा किना किरदार आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी एपिसोड में अव्हां ॾिसंदा रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ कमाल ख़ान खे ॻीचीअ में रसो विझण जी रबन खे इजाज़त ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्तुनि में अव्हां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान रबन जे साम्हूं सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं रबन खे इजाज़त ॾींदो त कमाल ख़ान खे सिधा फायर हणी मारे छॾ ऐं पंहिंजे भाउ राणे जो पलांद पूरो कर। ना सिर्फ़ु रबन खे पर सभिनी ॻोठ वारनि खे इहा इजाज़त ॾींदो त तव्हां बि जेकॾहिं कमाल ख़ान खां पाव पलांद वठणु चाहियो पिया अव्हां खे बि पूरो पूरो हक़ आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जो त ईअं अंत थींदो, पर छा ओठे जहिड़ो शैतान आसानीअ जी मौत मरंदो या ओठे खे बि कुते जीअं मारियो वेंदो? ॿी तरफ़ ग़ुलाम जहिड़ो दलाल बि हिन ड्रामे में ज़िंदा आहे जेको कॾहिं कंहिं वटि कॾहिं कंहिं वटि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ग़ुलाम बि का कसर न छॾी रबन सां दुश्मनी निभाइण में। मीरा ऐं रबन जे विच में ग़ुलाम जहिड़े दलाल पैसनि जी एॾी त वॾी दीवार बीहारी जो कॾहिं रबन वीचारो कमाल ख़ान सां मुंहुं पियो अटकाए त कॾहिं वरी ओठे जहिड़े शैतान सां। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त 255 में अव्हां ॾिसंदा रबन पंहिंजे दुश्मन कमाल ख़ान सां कहिड़ो हशर थो करे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़बरदस्त ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी जंहिंजूं 7 किस्तूं हली चुकियूं आहे। ड्रामो 8 एपिसोड ॾिसण जे लाइ असांजी HD TV ते ज़रूरु सब्सक्राइब कंदा।
ये ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी हलंदो छंछर ऐं आचर ते। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अहांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। रब्बन आज़मजान मेगल जेको कादन कबूतरी जो किरदार अदा करे थो ऐं मीरा रिमशा शहज़ादी जेका ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में रूबीअ जो किरदार अदा करे थी। इन सां गॾोगॾु अकबर उतरादी कांडेरे व्याजखोर जो किरदार अदा करे पियो ऐं आशिक नवाज़ फनकार फटाके जो मतिलबु वलू बरोच जो किरदार अदा करे पियो ऐं महबूब शेख कमाल खान जो किरदार अदा करे पियो। मोहम्मद कुरैशी बतौर सागर जो किरदार अदा करे पियो ऐं इन सां गॾोगॾु उस्ताद अहमद अली दायो जेको कादन कबूतरी जे पीउ रब्बन जो किरदार अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमाल खान जे पीउ जो किरदार उस्ताद गुल मुनीर गुल जेको सरदार खान जो किरदार अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु सिंध जा लेजेंड ऐं न्यू टैलेंट अदाकार शामिल आहिनि। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। नाज़रीन, हिकु तव्हांखे ॿी ॾाढी आहे त ख़बर ॾुख जी जो ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो अनक़रीब 260 एपिसोड ते वाइंड अप थी वेंदो, मतिलबु पंहिंजी पुॼाणी ते पुॼी वेंदो। जी हाँ नाज़रीन, तमामु जल्द हाणे रब्बन पठाणी गॾिजी कमाल खान खे मौत जी निंड सुम्हारींदा। हाणे कमाल खान सां का बि रखत कोन कंदा छो त कमाल खान उहो वासी ऐं कारीअ खपुर नांग आहे जंहिं ते कॾहिं बि एतबार नथो करे सघिजे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल बतौर रब्बन जे किरदार में पूरी सिंध बल्कि सिंध छा ॾहे तोड़े परॾेहे में जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई ॿुधी वेंदी आहे त आज़म मेंगल बतौर रब्बन जे किरदार सां अलाए केतिरा ई माण्हू कमेंट कंदा आहिनि त ज़बरदस्त परफॉर्म्स करे रहियो आहे। असांखे रब्बन जी अदाकारी राणे जी अदाकारी तमामु घणी वणंदी आहे। रब्बन ऐं राणे जी जोड़ी खे छीनण वारो शख़्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमीनो कमाल खान आहे। कमाल खान जो कॾहिं अंत थींदो, कमाल खान कॾहिं मरंदो, कमाल खान जी कॾहिं ज़िंदगी खुटंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कॾहिं रब्बन पंहिंजी मीरा जहिड़ी मज़लूम जो हिसाब बराबरि कंदो, कॾहिं मज़लूम रब्बन जे भाउ राणे जो हिसाब बराबरि कंदो, कॾहिं रब्बन पलांद कंदो पंहिंजे भाउ ऐं मीरा जो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार खान जे मथां बि कमाल खान वॾा ज़ुल्म करे छॾिया। ही कमाल खान उहो कारीगर वासींग ऐं खपुर नांग आहे जंहिंखे असां कमीनो कमाल खान बि वरी ख़ुशी सां चवंदा आहियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 एपिसोड ऐं 256 एपिसोड तमामु ज़बरदस्त आहे। दोस्तों, हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ॾिसण जे लाइ असांजी HD TV YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।